बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कंहिं माण्हूअ में हिकु अहिड़ी आदत हूंदी आहे, अगरि का सुठी शइ उनजे दोस्त वटि हूंदी आहे या ॿियनि वटि ॾिसंदो आहे त उनखे ॼाणी वाणी चवंदो आहे, यार इहा खपाईंदे, इहा मूंखे ॾींदे। या कंहिं में का शइ ॾिसंदो आहे, भली उन में उनजी हुजे न हुजे, पोइ बि उहो लालच रखियो ईंदो आहे ऐं लालच आख़िर में उनजी ज़िलत जो बाहिस बणिजंदी आहे। हिकिड़ो पाक मां तव्हांखे ॿुधायां, चवणी आहे त ॿ बि वयूं छह बि वयूं। हाणे ॿ बि वयूं छह बि वयूं, इहो छा पहाको आहे? त हिकिड़ो माण्हू तमामु घणो अमीर हुयो। कुझु साल अॻु में उनजी घर वारी गुज़ारे वई। उहो जेको अमीर माण्हू हुयो, उनखे हिकु पुट जी औलाद हुई जेको विलायत पढ़ंदो हुयो ॿाहिरि मुल्क। हू तमामु घणो परेशान हुयो, छो जो अकेलो हुयो, हुनजी ख़िदमत करण वारो को हुयो कोन ऐं कंजूस हद खां वधीक हुयो, जो दौलत पूरींदो वेंदो, रखंदो वेंदो, पर कंहिंखे ॾींदो न हुयो। उनजे भरिसां हिकु माण्हू रहंदो हुयो, जंहिंजी हिकु लालच हुई त हीउ अमीर जॾहिं मरंदो त हिन जी जाइदाद जो वारिस मां थींदुसि। हुन उन लालच एवज़ उनजी ख़िदमत करणु शुरू कई। जॾहिं उनजी ख़िदमत करणु शुरू कई, उन ॾे वेंदो हुयो त बाबा तूं अकेलो आहे, पाण खे अकेलो न सम्झ, मां बि तोसां गॾु आहियां, मां बि तुंहिंजो पुटु आहियां। ईअं करे हुन माण्हूअ कंजूस ॾिठो त हीउ माण्हू आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी दौलत में अखियूं विझे थो, छो न मां हिन खे फासाए करे जेसि ताईं जीअरो आहियां हिन खां ख़िदमत वठां। उन माण्हूअ छा कयो, जो हुनखे चयईं त मुंहिंजो हिकु पुटु विलायत आहे, जेको मूंखे सालनि में बि फ़ोन न कंदो आहे। साल गुज़री वेंदा आहिनि तॾहिं मुंहिंजी सार लहंदो आहे। बसि हाणे तूं मुंहिंजो पुटु आहे, तूं परेशान न थी, मां तोसां गॾु आहियां। ईअं कंदे हू हुनजी ख़िदमत कंदो आहे। हिकु ॾींहुं उहो माण्हू बीमार थी पियो, उनखे अधरंग थी वियो। छोकिरे हुनजी ख़िदमत तमामु घणी अञा वधाए छॾी, सिर्फ़ु दौलत जी लालच में। जॾहिं उहो ख़िदमत कंदो रहियो, पोइ कुराड़ो सम्झी वियो हीउ माण्हू मुंहिंजे ॼार में फासी वियो आहे, मुंहिंजी दौलत जी लालच में अची वियो आहे। त हुन छा कयो, जो उनखे चयईं, हाणे ॻाल्हि ॿुध, मूंखे अधरंग थी पियो आहे, सो मां हितां उथी करे जिथे मुंहिंजा पैसा पिया आहिनि उहे बि नथो खणी सघां। हाणे तूं काॾों पैसा करे आ त मुंहिंजो इलाजु कराए, जीअं मां सही थींदुमि त पोइ तूं असां पाण में आहियूं, तोखे मां पुटु करे सॾियो आहे। हुन चयो ठीकु आहे बाबा। हे वियो, वञी पंहिंजूं 2 ढगियूं खपाई, 2 ढगियूं खपाए हिन जो इलाजु कराई, त बि हे ख़ुशि न थियो। वरी चयईंसि बाबा अञा मुंहिंजी तबियत सही न आहे। वरी हुन वटि हुयूं 6 रिढूं, उहे 6 रिढूं खपाई। उन्हनि 6 रिढुनि जो बि पैसो हिन ते ख़र्चु कयईं। जीअं पैसो बि ख़तमु थियो त कुराड़ो बि मरी वियो। जॾहिं उहो कुराड़ो गुज़ारे वियो त माण्हू आया, हुनजी वसियत ॾिठऊं त उन वसियत में लिखियलु हुयो, मुंहिंजी जेका बि दौलत, जेका बि जाइदाद आहे, उहा मुंहिंजे पुट जी आहे। हुन सॼी वसियत पंहिंजे पुट जे नाले लिखी, कैश पैसनि जी, ॿनी जी, जेको बि हुनजो बिज़नेस हुयो। ऐं हू जेको माण्हू जंहिं 2 ॻऊं बि खपायूं, हिन जे करे 6 रिढूं बि खपायूं, त उनखे त लालच में कुझु बि हासिल न थियो। उहो सिर्फ़ु रस्ते सां चवंदो पियो वते, 2 बि वयूं 6 बि वयूं, 2 बि वयूं 6 बि वयूं। त दोस्तो, लालच हिकु बुरी बला आहे। कंहिं में बि लालच करे कंहिंजी ख़िदमत न कंदा कयो, कंहिं में बि अहिड़ी उमेद न कंदा कयो त हाणे मां लालच जे ज़रिए हिन सां कुझु अॻिते हली हिन मां कुझु हासिल कंदुसि या हिन जी दौलत ते क़ाबिज़ थींदुसि। त बहितर आहे त पंहिंजो कमाए, पंहिंजी नेक नियत सां, पंहिंजी ईमानदारी सां पाण ऐं पंहिंजे घर वारनि जो माण्हू ख़्यालु रखे। अगरि हीअ मुंहिंजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा।